सभिनी दोस्तनि खे इंडस डायलॉग जे वीकली इंटरनेशनल में भली कार कजे थी। दोस्तो, इहो असांजो आलमी सूरत हाल ते हफ़्तेवार हिकिड़ो सेशन हूंदो आहे ऐं मख़सूस सेशन असां कंदा आहियूं आलमी सूरत हाल ते गॾोगॾु जेका इलाक़ाई सूरत हाल हूंदी आहे या पाकिस्तान जे अंदरि जेके दाख़िली मसइला हूंदा आहिनि उन्हनि ते बि असीं ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। ख़ासि तौर ते बलोचिस्तान जो मसइलो गुज़िरियल 10 ॾींहंनि खां, हूअं त 75 सालनि खां हिकिड़ी डिघी तारीख़ आहे पाकिस्तान जे अंदरि क़ौमुनि जा मसइला, क़ौमुनि जा तज़ाद, पर हाणे जेको बलोचिस्तान जो मसइलो आहे उन हिकिड़ी संजीदगी अख़्तियार कई आहे। पोइ बलोचिस्तान जो जेको मसइलो आहे उहो गुज़िरियल 10 ॾींहंनि खां आलमी मीडिया सां गॾोगॾु पाकिस्तान जी जेका क़ौमी मीडिया आहे, उनखे पाण कहिड़ी बि मीडिया चऊं, नाम निहाद मीडिया चऊं, उनजी बि उहो मसइलो जेको आहे ज़ीनत बणियल आहे। ऐं गुज़िरियल 10 ॾींहंनि में जेको कुझु थियो, ऑपरेशन थिया, बलूचिस्तान जी जेके अस्करियत पसंद तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां, जंहिंमें ॿुधायो वियो त पाकिस्तान जी रियासती फोर्सिस खे टारगेट कयो वियो आहे ऐं गॾोगॾु ट्रक जा ड्राइवर्स हुआ उन में ॿुधायो पियो वञे त पंजाबी बि हुआ ऐं कुझु ॿियनि क़ौमुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू हुआ, उन्हनि खे बि क़तलु कयो वियो आहे उन ऑपरेशन में। बलोच अस्करियत पसंदनि तरफ़ां हमेशह इहो ॿुधायो वियो आहे त उहे माण्हू रियासत जा सहूलियतकार आहिनि या आम ड्रेसिस में, सिविलियन कपिड़नि में हू रियासत जा ई माण्हू आहिनि। सो पंजाबी जेके दानिश्वर आहिनि उन्हनि इन्हनि ते सख़्तु तनक़ीद कई ऐं पाकिस्तान जा जेके दानिश्वर आहिनि या कुझु आलमी जेके धुरियूं आहिनि उन्हनि बि इन जी निंदा कई ऐं चयो त जेको सिविलियंस जो क़त्लेआम आहे, जेको आम माण्हुनि जो क़त्लेआम आहे, उहो कंहिं वरी क़ाबिले क़बूल न आहे, न ई उहो नेशनल लिबरेशन मूवमेंट जो हिसो थी सघे थो। सो हीउ जेको समूरो पस मंज़र जुड़ियो आहे या हीउ जेको हाणे मंज़रनामो साम्हूं आयो आहे उन ते पाण हफ़ीज़ सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं असां तव्हां खां पहिरीं इहा माज़रत बि कंदासीं त असां कुझु मसरूफ़ियतुनि जे करे तव्हां सां ॻाल्हि ॿोल न करे सघियासीं, जंहिंजे करे इहो हफ़्तो रहिजी वियो। सो हाणे पाण इन मामले ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। सो हफ़ीज़, तव्हांखे भली कार ऐं तव्हां असांखे इहो ॿुधायो त जेको मां तारुफ़ में ॿुधायो जेको आहे हाणे बलूचिस्तान जी सूरत हाल जुड़ी आहे, अॻ में क़ौमी मीडिया बि उन मामलनि खे न ॾेखारींदी हुई, आलमी मीडिया त परे रही, पर हाणे पाकिस्तान जी क़ौमी मीडिया सां गॾोगॾु आलमी मीडिया ते बि बलूचिस्तान जो मसइलो जेको आहे उहो अहम बणियल आहे, उतां जी ज़ीनत बणियल आहे। सो हीउ जेको गुज़िरियल हफ़्ते बलोच अस्करियत पसंदनि तरफ़ां ऑपरेशन कयो वियो ऐं रियासत तरफ़ां ॿुधायो वियो त उहे जेके माण्हू उन में क़तल थिया उहे 80 खां 90% सिविलियंस हुआ। सो तव्हां इन नफ़रत खे या उन सिविलियंस ई चऊं उन जे क़त्लेआम खे कीअं था ॾिसो? मंसूर, पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि पई अचे जंहिंमहिल तव्हां इंट्रोडक्शन लिखो पिया या चओ पिया त जॾहिं बेनज़ीर 2007-8 में जॾहिं पाकिस्तान वापसी आई त हुन चयो त जॾहिं सदर परवेज़ मुशर्रफ खां हुन जेका वर्दी लाथी हुई आहे उनखे सिविलियन प्रेसिडेंट जॾहिं डिक्लेयर कयो हो पंहिंजे पाण खे प्रेसिडेंट मुशर्रफ, त हुन इहो चयो हो त बेसिकली इहो जेको माण्हुनि जो पावर आहे जंहिं हिकिड़े आमिर खे मजबूर कयो आहे त हू बेसिकली जेके डिमांड्स आहिनि माण्हुनि जूं डेमोक्रेटिक डिमांड्स उन्हनि खे पूरियूं करे। एंड आफ्टर दैट उन इहो चयो त जेके बैलेट्स आहिनि यानी बैलेट बॉक्स जेके आहिनि दे आर मोर पावरफुल देन द बुलेट्स। ठीकु आहे, माना वोट जेके आहिनि या वोटनि जी जेका ताक़त आहे उहो गोलियुनि खां वधीक जेका आहे उहो पावरफुल। पर बलूचिस्तान में अफ़सोस असांखे इहो अहिड़ो कुझु बि नज़र न आयो। ठीकु आहे, बलूचिस्तान जा फ़ैसिला इस्लामाबाद में वेही करे कया वेंदा। हेॾो वॾो पाकिस्तान जो 40%, 42% टू बी वेरी एग्ज़िस्ट जेका लैंड मास हो बलूचिस्तान में, पर उन जो जेके सियासी फ़ैसिला आहिनि उहे इस्लामाबाद में वेही करे कया वेंदा हुआ। हिन इलेक्शन जी तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां त सभई सूबाई हुकूमतूं जुड़े चुकियूं हुयूं ऐं इसाक डार हिकिड़ो डॉन में बयानु ॾिनो, यानी बयानु थोरो ॿिए किथे ॾिनो, पर डान खे पढ़ंदो आहियां त ॿिए ॾींहं डान में बयानु ॾिठो, हुन चयो त बलूचिस्तान जी हुकूमत जो फ़ैसिलो कुझु ॾींहंनि में थी वेंदो। ठीकु आहे, ऐं हू इस्लामाबाद में हो इसाक डार। सो हालांकि स्टेक होल्डर ना है बलूचिस्तान जो न इसाक डार। सो जॾहिं इसाक डार वेही करे अहिड़ी का ॻाल्हि करे थो दैट मीन्स के उहो मैनिपुलेशन आहे। तव्हां उते जो जेको पॉलिटिकल फोर्स आहे या जेका सियासत आहे उनखे तव्हां मैनिपुलेट वेठा कयो हिकिड़ी जॻह ते। मैनिपुलेशन मतिलबु हीअं त जामशर में वेही करे तव्हां कश्मीर जाओ, सखर जाओ, मूंखे ख़बर ई न आहे त सखर जे माण्हुनि जूं बुनियादी ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि, हुननि जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि ऐं हू कहिड़नि बुनियादी मसइलनि ते अॼु हू जेकॾहिं वोट जो सहारो पिया वठनि त सुभाणे हू बंदूक जो सहारो वठी सघनि था जेकॾहिं हुननि जा मसइला पूरा न थिया त। ऐं वेही करे जेकॾहिं मूं वटि पोइ जामशर में हिते अख़्तियार हूंदो आहे ऐं तव्हांजा फ़ैसिला कंदुसि त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो बुरा नतीजा ॾींदा। सो उहो जेको पॉलिटिकल प्रोसेस आहे 47 खां हेसि ताईं जॾहिं मुल्क ठहियो आहे
त पूरे मुल्क में उन पॉलिटिकल प्रोसेस खे डीरेल कयो वियो आहे। ख़ासि तौर ते बलूचिस्तान में त माना आहे ई कान न। उहो मेंगल जॾहिं इस्तीफ़ा ॾिनी हुन चई त 71 में जेका असांजी गवर्नमेंट हुई उहो डेमोक्रेटिक गवर्नमेंट हुई ऐं उहे माण्हू जेके अयूब खान जे दौर में इंसर्जेंसी खां पोइ लहे आया हुआ उन्हनि सियासत में हिसो वरितो ऐं उन्हनि हिकिड़ी जेका हुकूमत जी चूंड कई ऐं उन हुकूमत खे तव्हां ॾिठो 6 महीना हली, घणा महीना तव्हांखे ख़बर हूंदी, 6 महीना 4 महीना हली, देन जेडे भुट्टो उन्हनि खे डिसमिस करे छॾियो ताला मेंगल खे। सो इहे पूरा हिकिड़ा मामलात आहिनि ऐं हाणे पोज़ीशन इहा आहे जो तव्हां हुनजे आख़िरी जॾहिं हुनजी प्रेस कॉन्फ्रेंस जा लफ़्ज़ ॿुधा हूंदा हुन चयो त हाणे असांजे बस में कुझु न आहे। पाण पहिरीं महीने ते ॻाल्हायो त उहो ज़मानो हो जंहिं ज़माने में 3-4 सरदार कुझु बिरादरी जा चङा मुड़ुस उन्हनि खे विहारे करे उन्हनि खे कुझु ॾेई उन्हनि खे कुझु वठे मसइला हल कया वेंदा हुआ। पर हाणे जेकॾहिं उहे सरदार आहिनि उहे ख़ुदि हथ मथे खयो वेठा आहिनि त असां वटि आहे ई कान, अथॉरिटी न आहे। ठीकु आहे, पोइ उहो भुक्ति जो जेको मौजूदा पोटो चऊं या ॾोहिटो चऊं ग्रांड चिल्ड्रन जेको भुक्ति जो हिकिड़ो सीएम आहे, ॿियो स्विट्ज़रलैंड में वेठो आहे, यूरोप में वेठो आहे, हिकिड़ो आज़ाद बलूचिस्तान जी ॻाल्हि करे थो या ॿियो जेको आहे उहो पाकिस्तान सां पाकिस्तान जो वफ़ादार सरफराज़ भुक्ति। सो इहो उहो भुक्ति जी जेका वाक़ियात आहे उहो बि कुझु नथी करे सघे। ॿिन्ही वटि को स्टेक होल्डर न आहे बलूचिस्तान जी मौजूदा सूरत हाल में। मेंगल जी सूरत हाल तव्हां पाण ॾिसो पिया। ठीकु आहे, त इहा वञी सूरत हाल बची आहे। त हाणे तव्हां वटि को माण्हू न आहे बचियो जंहिंखे तव्हां चओ त बाबा हाणे वञो ऐं इन मसइले खे हल कयो। जंहिं महिल अटैक्स थिया तव्हां पाण इन नतीजे ते पहुतासीं त हाणे छा थींदो। ठीकु आहे, ऐं मूं तॾहिं बि तव्हांखे ॿुधायो त जेको एक्सट्रीम वायलेंस आहे उहो अञा अचण वारो आहे ॿिन्ही तरफ़नि, रियासत जी तरफ़ां बि ऐं साम्हूं जे तरफ़ां बि। ऐं सेम लाइक सिचुएशन वञे थी पई। ऐं हाणे तव्हां भले मूंखां शुरूआती जेका तव्हां छा पुछणु चाहियो उहो पुछो त पाण अॻिते वधो। हा हफ़ीज़, सिविलियंस जो जेको क़त्ल थियो, रियासत चयो त हुन में सिविलियंस खे मारियो वियो ऐं इहे बुज़दिलाणियूं कारवायूं हुयूं। सरफराज़ भुक्ति तरफ़ां बि इहो चयो वियो। शहबाज़ शरीफ़ चयो त दहशतगर्दनि सां कंहिं बि रीति के बि ॻाल्हियूं नथियूं थी सघनि ऐं बलूचिस्तान में जेको कुझु थिए पियो उन में राह ऐं ॿाहिरियूं जेके क़ुवतूं आहिनि उहे मुलविस आहिनि। तव्हां इन बलूचिस्तान वारे क़ौमी मसइले खे छा था सम्झो त उहो उतां जो निजपिज क़ौमी मसइलो आहे? जॾहिं पाण हाणे इहा ॻाल्हि करे आयासीं त जेके ॿाहिरि वेठा आहिनि सरदार, उन्हनि में बरामदाग भुक्ति हुजे या हरब्यार मरी हुजे, उन्हनि जे हथ में बि का शइ न आहे रही ऐं ग्राउंड ते वेठल जेके सरदार आहिनि इंक्लूडिंग अख्तर मेंगल, उन्हनि जे हथ में बि कुझु न आहे रहियो। त उहा जेका क़यादत आहे उहा अस्करी पासे वारी क़यादत हुजे या बलूचिस्तान जी सियासी क़यादत हुजे, उहा पाण खे हेठिएं तबिके वटि नज़र अचे थी। हेठिएं तबिके जे हथनि में उहा क़यादत अची चुकी आहे ऐं सरदार मुकमल तौर ते पासे ते थी विया आहिनि। सो इन सूरत हाल में कीअं थो चई सघिजे त उते जेको कुझु थिए पियो उन में ॿाहिरी मुदाख़लत आहे ऐं उहे जेके माण्हू आहिनि उहे ॿाहिरियां एजेंट आहिनि। तव्हां कीअं था ॾिसो? मंसूर, पहिरीं क्लियर कंदो हलां त हुननि जो जेको ॿाहिरी मुदाख़लत जो चवण जो मक़सदु छा आहे, उन्हनि जो इहो त जेके एक्सटर्नल फोर्सिस आहिनि जेके सपोर्ट कनि थियूं, जेका मूवमेंट आहे या जेके बि माण्हू आहिनि उन सां लाॻापियल आहिनि उन्हनि खे सपोर्ट कनि थियूं ऐं उन्हनि जे चवण ते इहे माण्हू जेके आहिनि एक्टिविटीज़ कनि था। ठीकु आहे, इहा उन्हनि जी डेफिनेशन आहे या अंडरस्टैंडिंग आहे जेको उनखे एक्सटर्नल फोर्सिस सां ॻंढे थो या नथो ॻंढे। पाण वटि के सबूत न आहिनि, पाण वटि के फैक्ट न आहिनि, उनजे करे पाण उन ते का जजमेंट नथा ॾियूं। ठीकु आहे, पाण बुनियादी हुन मसइले ते हलूं था। ॾिसो, जॾहिं बि तव्हां हिकिड़ी क़ौम खे क़ौम तस्लीम करियो था त बाबा हीअ क़ौम आहे। ठीकु आहे, क़ौम माना माण्हुनि जो मजमू, ग्रुप ऑफ पीपल आहिनि जेके हिकिड़ी पर्टिकुलर आइडियोलॉजी, कल्चर, हिस्ट्री ऐं मुआशी तौर ते, सियासी तौर, सकाफ़ती तौर में पाण में ॻंढियल हूंदा। हाणे जॾहिं तव्हां हिकिड़े माण्हू माना हिकिड़ो माण्हू आहे उन जा बि त मसइला आहिनि। आउं हिकिड़ो फर्द आहियां, मुंहिंजा मसइला आहिनि। जॾहिं मूंसां फैमिली गॾिजे थी 5 माण्हुनि जी त मुंहिंजा मसइला, पोइ वरी मुंहिंजी फैमिली जा मसइला, यानी मुंहिंजे घर जा मसइला। हाणे ईअं ई जॾहिं तव्हां माण्हुनि खे पाण में जोड़ो था ऐं हिकिड़ी क़ौम जॾहिं बणिजे थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़ौम जा बि मसइला हूंदा। ठीकु आहे, पोइ क़ौम जा मसइला आइडेंटिटी जा बि थी सघनि था। मिसाल जे तौर ते सुभाणे मूंखे जेकॾहिं केरु मुंहिंजी आइडेंटिटी जेका मुंहिंजी शख़्सियत आहे या शख़्सी पहचान जेका आहे, सुञाणप जेका आहे, उनखे जेकॾहिं को वायलेट करण जी कोशिशि कंदो, को मिटाइण जी कोशिशि कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे को न को त स्टेप वठंदुसि न। त क़ौम जी जॾहिं आइडेंटिटी खे हर्ट कयो वेंदो आहे तॾहिं बि हू पाण में गॾिजंदी आहे, उन जे ख़िलाफ़ रिएक्शन ईंदो आहे।
जॾहिं क़ौम जो मजमूई मुआशी ऐं सियासी जॾहिं इस्तेसाल कयो वेंदो तॾहिं बि क़ौम उन जे ख़िलाफ़ उथंदी आहे। हाणे इहा क़ौम का बलोचनि जी क़ौम न आहे जेको पहिरियों दफ़ो थिए दुनिया में जेके बि क़ौमूं आहिनि माना यूनाइटेड फोर्सिस जेके बि आहिनि पाण में उहे ईअं पाण में उथंदियूं आहिनि। तव्हां मिडल ईस्ट जा माहिर आहियो न, माना फ़लस्तीन तव्हांखे ख़बर आहे त ग्रुप ऑफ पीपल आहिनि हिकिड़ी मख़सूस ज़मीन ते जेके आहिनि उहे हज़ारनि सालनि खां रहंदा पिया था अचनि। जॾहिं हिकिड़े डिक्लेरेशन में वर्ल्ड वार 2 खां पोइ सॉरी 1 खां पोइ जॾहिं हुननि खे चयो त बाबा हाणे ही तव्हांजी ज़मीन न आहे, ही तव्हांजो मुल्क न आहे, ही हाणे फलाणनि माण्हुनि जो मुल्क आहे, ठीकु आहे। अॼु 100 साल उन डिक्लेरेशन खे गुज़रण जे बावजूद बि तव्हां ॾिसो था उहो रेज़िस्टेंस ख़तम न आहे थी सघी। तव्हां वटि बिल्कुलु एॾो मॉडर्न पावर सियासी पावर आहे जेतिरो अमेरिका वटि, यूरोप वटि ऐं जेके इसराइल उन्हनि वटि आहे। हुननि छा छा न इन्वेस्ट कयो हूंदो, हुननि माण्हुनि खे ख़रीद करण जी केतिरी न कोशिशि कई हूंदी, हुननि फोर्सिस खे जेके हुते फोर्सिस आहिनि उहे पाण में यूनाइट कनि थियूं, जेके तंज़ीमूं आहिनि जेके अॻुवान आहिनि उन्हनि खे ख़रीद करण जी, क़तल करण जी, डिस्पर्स करण जी केॾी न वॾी कोशिशि कई हूंदी। उनजे बावजूद बि हू उन रेज़िस्टेंस खे ख़तमु न आहिनि करे सघिया, छाकाणि त उहो रेज़िस्टेंस नेचुरल आहे। उहो नेचुरल हुन जे करे त तव्हां हिकिड़ी क़ौम जे पूरे मुल्क ते कब्ज़ो कयो आहे, हुनजी शनाख़्त न आहे रही। माना फ़लस्तीनी जेकॾहिं तव्हां ॻोल्हियो त हाणे दुनिया में किथे ॻोल्हियो, मेप खणो हिकिड़ी जॻह पटी ते तव्हांखे निशान मिले, ॿियो तव्हांखे वेस्ट बैंक में बाबा ही फ़लस्तीन आहे, ॿियो किथे हुनजी आइडेंटिटी न आहे। त ईअं जॾहिं बि क़ौम जा मजमूई मुफ़ाद हर्ट थींदा आहिनि पोइ मुफ़ाद के बि थी सघंदा त क़ौम उथंदी आहे। त बलूचिस्तान खे जेकॾहिं तव्हां क़ौम हिकिड़ी तस्लीम करो था दैट मीन्स की हुननि जा मसइला, हाणे मसइला कहिड़ा आहिनि, मसइला सिंपल आहिनि। पहिरीं जेके माज़ी में, हींअर त पाण अचूं ई नथा, हींअर त एक्सट्रीम माना वायलेंस जी कावड़ जी एक्सट्रीम लेवल बणिजी चुकी आहे। पाण अर्ली ऑन खे डिस्कस था करियूं न, त हुननि चयो पिए त बाबा असांजी ही कलेक्टिव वेल्थ आहे, जेके हुननि नेचुरल रिसोर्सिस जी ॻाल्हि कई पिए त बाबा ही असांजा नेचुरल रिसोर्सिस आहिनि जेके सुई मां निकिरंदा। 1952 में सुई जी एक्सप्लोरेशन थी। बुगटी तॾहिं बि चवंदो त बाबा ही पाइपलाइन मुंहिंजे घर जे साम्हूं डेरा बुगटी मां गुज़रे पई, डेरा बुगटी में गैस न आहे। हाणे सही तव्हां इमेजिन करे सघो था इन एक्सप्लॉइटेशन। गैस केरु पियो खणे? गैस जेकॾहिं कराची अचे पई, ऐं हिकिड़ो सिंधी आहे जेकॾहिं सुई जी गैस मूं वटि जामशोर अचे पई ऐं सुई जे माण्हू खे न पई मिले, ऐं हुननि जो एक्सप्लॉइट कयो, ठीकु आहे। पोइ वफ़ाक़ियत जे नाले ते करां ऐं मुस्लिम ब्रदरहुड जे नाले ते करां ऐं कंहिंजे बि नाले ते करां, उहो उतां जे माण्हुनि जी, इंडिजिनियस माण्हुनि जी, हिकिड़ी क़ौम जी एक्सप्लॉइटेशन। सो ईअं एक्सप्लॉइटेशन कई हुई, छाकाणि त असां वटि जेको इलीट हो, असां वटि जेको ताक़त हुई, उन ताक़त खे कंट्रोल बलूचिस्तान कोन पियो कयो। उन ताक़त खे कंट्रोल इस्लामाबाद पियो कयो, जंहिंखे लॻे थो त हिकिड़े रूम में वेही करे पूरे मुल्क जा मसइला हल करे सघनि था, ठीकु आहे। जॾहिं त दुनिया पूरी जी जेका सियासी ॾाह पियो उहो उन नतीजे ते पहुती त बाबा हिकिड़े कमरे में वेही करे तव्हां दुनिया जा फ़ैसिला नथा करे सघो। वाशिंगटन जहिड़ो पावर जेकॾहिं वाशिंगटन में वेही करे दुनिया जा फ़ैसिला करे थो त उन जी हालत तव्हां पूरी दुनिया में अॼु ॾिसे सघो था, ज़लील थींदा पिया वञनि। सॉरी हिकिड़ो ख़राबु लफ़्ज़ इस्तेमालु कयुमि जेको न करणु घुरिजे आहे। बिल्कुलु मुंहिंजो मक़सदु इहो त हुननि जो जेको ऑर्डर आहे उहो बिल्कुलु बिल्कुलु जेको आहे कलेप्स थियण जे नतीजे में पहुतो, छाकाणि त हुननि मुल्कनि जा मामला जेके हुआ, जेके मुल्कनि जूं टी दुनिया जे मुल्कनि जूं ज़रूरतूं, माण्हुनि जूं ज़रूरतूं, उन्हनि खे अंडरस्टैंड ई कोन पियो कयो। उन्हनि चयो त बाबा ही फाइनेंशियल सिस्टम है, ही IMF है, ही वर्ल्ड बैंक है, यूनाइटेड नेशंस है, ही फलाणा इदारा आहिनि, ही NGO ते वेही करे सभु मसइला ठाहे वठंदा, असीं बसि टैक्स पेयर जी मनी मां कुझु चंदो ॾेई छॾंदासीं। तव्हां ॾिठो त दुनिया जो सिस्टम बि न हलियो, ईअं सिस्टम हलंदो ई न। सो मंसूर बुनियादी मसइलो इहो आहे त माण्हुनि जा जेके बुनियादी कंसर्न्स आहिनि, वाइसिस, उन्हनि जा जेके आवाज़ हुआ, उन्हनि जा जेके मसइला हुआ, उन्हनि खे एड्रेस कोन कयो वियो। ऐं हाणे नतीजो इहो आहे जो बात निकिली है तो बहुत दूर तक जाएगी। ऐं हाणे तव्हां ॻाल्हियुनि सां मसइला हल नथा करे सघो। हाणे इहे गोलियूं आहिनि, उन्हनि जो कॾहिं आवाज़ पाण खे ॿुधण में अचे थो। ऐं अॻे त इहो हूंदो जो नेशनल मीडिया, जंहिंखे तव्हां अलाए कहिड़ी मीडिया जो नालो ॾिनो, उन मीडिया ते बलूचिस्तान जे नाले खणण ते पाबंदी हुई। जीअं अॼु इमरान ख़ान जो नालो खणण ते पाबंदी आहे, कल नवाज़ शरीफ जो नालो खणण ते पाबंदी आहे, ईअं हिकिड़े पूरे सूबे जो नालो खणण ते पाबंदी हुई जंहिंमें कोई 2, 2.5, 3 करोड़ माण्हू आहिनि। उतां जा मसइला त परे जी ॻाल्हि आहे। सो ईअं वेही करे हैंडल कयो वेंदो, ठीकु आहे। ऐं हैंडल ॾाढा ताक़तवर माण्हू कनि था, पाण त सोचे बि नथा सघूं हुननि जी ताक़त जो।
उहो वेही करे हैंडल कंदा हुआ। ऐं अॼु जॾहिं ॻाल्हि तमामु घणी मथे निकिरी चुकी आहे त हाणे चवंदा नेशनल डायलॉग जी ज़रूरत आहे। ऐं रियली में पाकिस्तान जे नेशनल इंटरेस्ट में यानी हिन मुल्क जे सेंट्रल अथॉरिटीज़ जे नेशनल इंटरेस्ट में इहो आहे त बाबा जॾहिं बि को मसइलो जिथे थिए थो उन खे तव्हां रेज़ करणु ॾियो, तव्हां उन खे डायलॉग जी सूरत में माण्हुनि ते मंज़र आम ते आणण जी कोशिश आणण जी इजाज़त ॾियो त एटलीस्ट माण्हुनि खे एतिरी इजाज़त हुजे तूं ॻाल्हाए सघनि। जॾहिं तव्हां माण्हुनि खे ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी त माण्हू ॿिया मीन्स इस्तेमालु कंदा, ॿिया मीन्स मतिलबु ॿिया तरीक़ेकार इस्तेमालु कंदा पंहिंजी ॻाल्हि खे पहुचाइण जा। पोइ उहे कॾहिं कॾहिं माण्हू नॉन वायलेंट ठीकु आहे तरीक़ेकार ॾांहुं हलियो वेंदो, सॉरी वायलेंट तरीक़ेकार ॾांहुं हलियो वेंदो। सो ऐं उन्हनि जो ख़बर थी आवाज़ उहो तमामु घणो परे ताईं वेंदो आहे। सो इहो सॼी कहाणी आहे मंसूर। मतलब महमूद दरवेश जे लफ़्ज़नि में त हाणे शाइरी न पर बंदूकूं ॻाल्हाईंदियूं। सो हफ़ीज़ जेके सियासी माहिर आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं अकबर बुगटी जो क़तुलु न थिए हा त कंहिं हद ताईं हिन मामले खे निबेरे सघिजे हा, यानी सियासी डायलॉग जे ज़रिए ऐं ताक़त जे इस्तेमाल जे बग़ैर इन मामले खे थधो करे पिए सघिजे ऐं बलूचिस्तान जी अलहदगी ताईं या हेसी ताईं जेका हाणे सूरत हाल जुड़ी आहे उहा न जुड़े हा। या तव्हां 3-4 ॾींहं अॻु में ॾिठो त अख्तर मेंगल जेको अताउल्ला मेंगल जो पुटु आहे, ऐं अताउल्ला मेंगल बलूचिस्तान जी क़ौमी तहरीक जो हिकिड़ो अहम माण्हू हो, बलूचिस्तान जो पहिरियों सीएम बि हो ऐं हुनजी बलूचिस्तान जी मासिस में अवाम में हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि हुई। उहे टेई सरदार हुआ बकुल मुशरफ जे त जन असां लाइ मसइलो पैदा कयो आहे। अताउल्ला मेंगल बि उन्हनि मां हिकु। बहरहाल अख्तर मेंगल जॾहिं इस्तीफ़ा ॾिनी तॾहिं हुन चयो त अहिड़ी पार्लियामेंट में रहण खां बहितर आहे त असीं पकोड़ा खपायूं। सो हाणे जॾहिं सरदारनि जे हथ में ॻाल्हि न रही, जॾहिं पार्लियामेंट जी अहमियत इहा रही आहे ऐं बलूचिस्तान खे त ठीकु आहे पर हिते जेतिरा बि सूबा आहिनि उन्हनि में रहंदड़ जेके क़ौमूं आहिनि, पाकिस्तान जी पार्लियामेंट उन्हनि क़ौमुनि खे क़ौम तस्लीम नथी करे। हू चवंदा त हिते सिर्फ़ु हिकिड़ी पाकिस्तानी क़ौम आहे ऐं असांखे नेशनल डायलॉग यानी क़ौमी ॻाल्हि ॿोल जी ज़रूरत आहे। जॾहिं तव्हां क़ौमुनि खे क़ौम तस्लीम न कंदव, उन्हनि जे मामलनि खे क़ौमी बुनियादनि ते न निबेरींदव त उहे मसइला आख़िर कीअं हल थींदा। ऐं अख्तर मेंगल जे लफ़्ज़नि में त पार्लियामेंट जी जॾहिं इहा हालत आहे त पोइ तव्हांखे छा थो लॻे त बलूचिस्तान जो जेको आम नौजवान आहे उहो कंहिंजी ॻाल्हियुनि में ईंदो ऐं कंहिंसां ॻाल्हियूं कंदो? मंसूर तमामु वैलिड तव्हांजी ॻाल्हि आहे। ऐं अख्तर मेंगल त ॻाल्हि की पर तमामु वॾो एक्सपर्ट सिक्योरिटी स्टडीज़ जो मोहम्मद आमिर राना जर्नलिस्ट आहे। उन इहो चयो पियो त असांजी पार्लियामेंट ऐं लेजिस्लेटर जेके आहिनि उहे फंडामेंटल जेके इश्यूज़ आहिनि, ठीकु आहे, जेके इहे इश्यूज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हाइण जी कोशिश ई नथा कनि। माना ॼण उन्हनि मुकमल गिव अप करे छॾियो त असांजो मामिलो ई न आहे हिन ते डिस्कस करण जो। सो दे आर इन साइलेंट। हाणे हू साइलेंस में छो आहिनि पाण खे ज़ाहिरी ॻाल्हि उन मामले जी ख़बर न आहे। बाक़ी यार ॾिसो जॾहिं पाण पहिरीं ॻाल्हि करे रहियासीं जॾहिं मैनिपुलेशन थिए थी न त मैनिपुलेशन छा सिर्फ़ु बलूचिस्तान में थिए थी। जॾहिं मूं हिकिड़े माण्हू खे वोट ई न आहे ॾिनो त उनखे छो ॿुधंदुसि, छो वेही करे उन्हनि जा जेके ख़बर न आहे छा उहो लॉ पास करे। ठीकु आहे, माना हलो इहो त सिक्योरिटी सां रिलेटेड न। हिन साल जी बजेट तव्हां ॾिठो 24 करोड़ माण्हुनि ते उनजो इम्पैक्ट पियो। माण्हुनि खे फ़र्क़ु ई न आहे। माण्हुनि खे माना रड़ियूं त कनि था, जेको जेको रड़ियूं करे थो हेतिरो टैक्स ईअं कयो बाबा कीअं लॻायो, छो लॻायो, चवंदा अलाए कीअं लॻायो, ख़बर ई न आहे। जंहिंखे पैसा खपनि था उन टैक्स लॻायो। पैसा कंहिंखे त खपनि, फलाणनि खे पैसा खपनि। यार बुनियादी मसइलो इहो आहे त माण्हुनि ला तलकी जो इज़हार करे छॾियो आहे। ला तलकी जो इज़हार मिसाल जे तौर ते हिकिड़ी तव्हां अनऑफिशियली चओ न त अनऑफिशियल जेको डिवोर्स हूंदो आहे, बाबा हाणे ॻाल्हायूं नथा हिक ॿिए सां, आहियूं ज़ाल मुड़ुस, ठीकु आहे, त उहो हिकिड़ी रियासत ते हिकिड़ा 80 माण्हू आहिनि। 80 माण्हू मतिलबु पाण 24 करोड़ माण्हू, हुनमें बलोच ऐं पंजाबी सभु अची था वञनि। हाणे पंहिंजो तालुक रियासत सां इहो ई आहे बसि। हू वेही करे पार्लियामेंट में जेको उन्हनि खे चयो वञे थो बिल पास कनि था, पाण ते लागू थिए थो, पाण उन्हनि जो बसि ख़ामोशी सां हले थो। माना अब्यूज़िव रिश्तो आहे। त आउं पॉलिटिकल साइंस जो शागिर्द आहियां। अब्यूज़िव रिश्तो माना हिकिड़ी रियासत जो ऐं हिकिड़े माण्हुनि जो जेको तव्हां कॉन्ट्रेक्ट जे तव्हां ॾिसो था त इन खां मथे ॿियो को मिसाल नथो मिले। हाणे उनजो मक़सदु इहो आहे कि तव्हां सिंध खे आसिफ अली ज़रदारी जे हवाले करे छॾंदो, सॉरी टू से, पोइ सुभाणे नौकरियूं नथियूं मिलनि, पर सच इहो ई आहे
त जेकॾहिं तव्हां हवाले करे छॾंदो आहे उनखे चवंदो तव्हां मैनेज करो 5 करोड़ माण्हुनि खे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ईअं ई माण्हुनि जो तालुक जुड़ंदो न। हाणे आसिफ अली ज़रदारी सां तूं बि नथो मिली सघीं, आउं बि नथो मिली सघां, या तुंहिंजो जेके चङा मुड़ुस हूंदा जिन खे ज़रदारी साहिब ज़िलो हवाले करे छॾियो न, हिकिड़ो पूरी हायरार्की आहे। जॾहिं तव्हां ज़रदारी साहिब खे सिंध ॾिनी त ज़रदारी साहिब बि सिंध जा 3 ज़िला 3 माण्हुनि खे ॾिनियूं, 3 फैमिलीज़ खे ॾिनियूं। त उन हिकिड़ी फैमिली ताईं बि शायदि मंसूर जी रसाई न हुजे, पक आहे त बाबो खटे ईअं मूंखे ख़बर आहे मुंहिंजे ज़िले में फलाणी फैमिली खे ॾिनल सॼो कार वाह फाइनेंशियल पंहिंजो सियासी ॿियासी सभु कुझु। एतिरे क़दुरु ताईं शादियूं कॾहिं थींदियूं कॾहिं टुटंदियूं, फैसला कहिड़ा थींदा कहिड़ा कोन थींदा, उहे सभु मामला माना DC SSP हू चवण जे लाइ त इहो चीफ सेक्रेटरी जो कमु आहे ऐं चीफ मिनिस्टर जो कमु आहे, पर वेही करे हिकिड़ो माण्हू कंदो जंहिंखे ज़िले में उहो पंहिंजा माण्हू खपनि। सो जॾहिं तव्हांजी अहिड़े लेवल जी तव्हांजी कंट्रोलिंग माना प्योर तव्हां माण्हुनि खे हिकिड़े सिस्टमेटिक वे सां जॾहिं तव्हां कंट्रोल करणु वेंदो त माण्हू तव्हांजी कोन ॿुधंदो, एंड इहो ई नतीजो आहे मंसूर। सो हाणे सरदार त तव्हां परे जी ॻाल्हि था ॿुधायो, बलूचिस्तान जी हिते सिंध जी ऐं तव्हांजा जेको मोस्ट अर्बनाइज़्ड एरिया आहिनि उन्हनि जी इहा हालत लॻी पई आहे मंसूर। अच्छा हफ़ीज़, तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त इस्लामाबाद जे कमरनि में वेही या पिंडी जी बैरकुनि में वेही हिननि मसइलनि खे हल नथो करे सघिजे। सो बहरहाल बलूचिस्तान जी जेका नेशनल लिबरेशन मूवमेंट आहे उहा पंहिंजी हाणे पीक ते पहुची चुकी आहे ऐं पाकिस्तान जी मीडिया समेत आलमी मीडिया में बि उन मामलनि ते गुफ़्तगू थिए थी। सो चयो पियो वञे, कुझु धुरियूं इहो बि चवनि पियूं त बलूचिस्तान में आलमी मुदाख़लत आहे ऐं ग्वादर पोर्ट जे करे ऐं चीन खे रोकण लाइ हिते अमेरिका मुलविस आहे ऐं अमेरिका उन्हनि धुरियुनि जी सपोर्ट करे थो। सो तव्हांजे हवाले सां बलूचिस्तान जी जेका लोकेशन आहे उन जी स्ट्रेटेजिक अहमियत केतिरी आहे ऐं ग्वादर पोर्ट जी केतिरी अहमियत आहे? मंसूर अहमियत खां को इनकार न आहे। तव्हां हिकिड़ो डीप सी पोर्ट आहे ऐं चीन खे जॾहिं साउथ चाइना सी में जा ख़तरा पाण अज्यूम करियूं था त बाबा चीन जे ख़िलाफ़ हिकिड़ी साज़िश थिए पई, एंड देन वी ट्राई टू अंडरस्टैंड के why China is using Gwadar port, ठीक है, as a alternative route। हाणे अल्टरनेटिव रूट उन जे करे इस्तेमालु करण थो चाहे त बाबा चीन जो हिकिड़ो सेटिन जेको आहे आइडिया आहे वन चाइना पॉलिसी, हू चवंदा अॼु सुबुह परीं असांखे ताइवान खे पाण सां मिलाइणो हो, मदरलैंड जो हिसो सम्झनि था, ऐं तारीख़ी तौरु आहे बि सही ताइवान, ठीक है, उहो हिकिड़ो अलॻि सां डिबेट आहे। सो हाणे US लेड जेके फोर्सिस आहिनि उहे साउथ चाइना सी में जेका चीन जी रसद आहे उनखे किथे न किथे हर्ट करण जी, किथे न किथे रोकण जी, उहो पूरी हिकिड़ी जियोपॉलिटिकल सियासत आहे जेका इंडो पैसिफिक जी सियासत में अचे थी, हिकिड़ो धार सां अलॻि सां अहम मौज़ू आहे। सो उन हिकिड़े वॾे रूट खे उन रूट न जो जेको सीवियरिटी आहे उनखे घटि करण जे लाइ चीन अल्टरनेटिव रूट ठाहिया दुनिया पूरी में या पंहिंजी मैप सां लॻंदड़ जेके मुल्क आहिनि उन्हनि में, उन मां हिकिड़ो अल्टरनेटिव रूट गवादर पोर्ट जो आहे जेको चीन जो जेको उलंदे पासे वारो हिसो आहे, उतां जा जेके माण्हू आहिनि, उतां जूं जेके इंडस्ट्रीज़ आहिनि, उन्हनि खे कनेक्ट कंदो टू द मिडिल ईस्ट, टू द अफ्रीका एंड टू द सॉरी यूरोप, ऐं ॿी जेका रेस्ट ऑफ द वर्ल्ड उन्हनि सां कनेक्ट कंदो। ऐं पोइ पाकिस्तान जा जेके 24 करोड़ माण्हू आहिनि, उतां जी मेन पावर आहे, उतां जो इकोनॉमिकल पूरो सिस्टम आहे, उते इंडस्ट्रियूं लॻंदियूं, हिकिड़ो पूरो ज़बरदस्त हिननि प्लान आहे। हाणे उन पूरे खे कराची पोर्ट जेको आहे सर्व नथो करे सघे, वजह उन जी आहे त कराची पोर्ट एॾो डीप न आहे, यानी डीप सी पोर्ट न आहे। डीप सी पोर्ट मतिलबु त जेके वॾा जेके जहाज़ लंगर अंदाज़ कराची में थियनि था पर नथा थी सघनि इन द फ्यूचर, इन द कमिंग फ्यूचर। उन जो हिकिड़ो ताज़ो मिसाल इहो आहे, तव्हांखे ॾियां त ज़बरदस्त किताब है सिंध ख़ामोशी की आवाज़, उन में केटी बंदर ऐं शाह बंदर जे नाले आई थिंक ॻाल्हि कंदो आहे डॉक्टर मुबारक अली, त उहे हिकिड़े वक़्त में न उरूज हो इन्हनि ॿिन्ही बंदरनि जो, पोइ उते छा थियो जो ज़मीन जी जेका मिटी आहे उहो उते आई ऐं पोइ मुश्किल थी वई जहाज़नि जे लाइ उते लंगर अंदाज़ थियण, ऐं पोइ देन उन्हनि मूव कयो कराची ॾांहुं। त हाणे तव्हां डीप सी पोर्ट जी जेका हिकिड़ी लोकेशन बचे थी उहो गवादारी बचे थी, जिथे चीन जा दुनिया पूरी जा जहाज़ जेके उहे अचे लॻनि ऐं पोइ पूरो जेको सिस्टमेटिकल तव्हांजी सप्लाई चेन आहे उन उतां खणनि ऐं दुनिया ताईं पहुचाइनि। सो इन रीत गवादर तॾहिं खपे पियो न। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे एॾो पूरो इम्पोर्टेंट जियोपॉलिटिकली इम्पोर्टेंट तव्हांजो शहर आहे गवादर, या तव्हांजो हिकिड़ो पूरो प्लान आहे हिकिड़े मुल्क जो चीन जो,
त उन जे मुखालफ़त में ॿ मुल्क आहिनि, रुॻो अमेरिका न आहे, इंडिया आहे, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां अमेरिका खे हटाए छॾियो त इंडिया बि त आहे न। इंडिया न सिर्फ़ु पाकिस्तान जो पर चीन जो बि राइवल आहे, सही आहे। हाणे इंडिया बि न आहे, अफ़गानिस्तान बि आहे। अफ़गानिस्तान बि कॾहिं बि कोन चाहींदो त पाकिस्तान हिकिड़ो जेको आहे उहो बहितर मुल्क थिए, छाकाणि त ॿिन्ही जा किथे न किथे इशूज़ आहिनि बॉर्डर रिलेटेड। छाकाणि त ड्यूरन लाइन खे कॾहिं कंहिं बि अफ़गान जी गवर्नमेंट पोइ तालिबान जी हुजे, खणे सेक्युलरिस्ट हुजनि, कम्युनिस्ट हुजनि, उन्हनि मञियो ई न आहे। हू चवंदा बाबा जेके इहे पख्तून एरियाज़ आहिनि बलोचिस्तान जा, केपी जा, उहे असांजा बुनियादी तौर ते, सही आहे। त हिननि जा पाण में स्ट्रेटेजिकल मामला आहिनि। त हिकिड़ा तमामु घणा तव्हांजे होस्टाइल नेबर आहे, ऐं उनखां अलावा हिकिड़ो इंटरनेशनल जियो पोलिटिकल गेम बि आहे अॻे यूएस ऐं चाइना जे विच में। त इन खे रद्द नथो करे सघिजे इन ॻाल्हि खे, त ॿियूं धुरियूं बि चाहींदियूं हुजनि त इहो प्रोजेक्ट सक्सेसफुल न थी सघे। मिसाल जे तौर ते सिंधी में चवणी आहे आम तौर ते, बाबा घणा माण्हू नथा चाहिनि त तव्हां कामयाबु थियो, पर तव्हांखे कामयाबु थियणो त बज़ात ख़ुदि दुनिया त नथी चाहे त बाबा पाकिस्तान हिकिड़ो कामयाबु मुल्क थिए। इफ वी अज्यूम हाइपोथेटिकली, पर इंडिया बि नथो चाहे, बाबा अमेरिका बि नथो चाहे, ईरान बि नथो चाहे, अफ़गानिस्तान बि नथो चाहे, माना पाड़े वारा जेकॾहिं चईंदा त मंसूर जो घर बहितर न हले ऐं उन में जहिड़ा हुजनि, तव्हां पाड़े वारनि जे करे पाण में जहिड़ा कराईंदो? तव्हां त पंहिंजा पाण में त भला पंज भाउ आहियो, तव्हां पंहिंजा पाण में त प्यार मोहबत सां रहंदो न। जॾहिं तव्हां पंज ई भाउ पाण में प्यार मोहबत सां न रहंदो, हिक ॿिए में तव्हांजा इख़्तिलाफ़ वधे वेंदा, त उन इख़्तिलाफ़ खे यूज़ कंदा पाड़े वारा, ठीकु आहे। जॾहिं तव्हां पाड़े वारनि खे मौक़ो ई नथा ॾियो, पंहिंजे पाण खे इस्तेमालु करण जी मौक़ो ई नथा ॾियो, त छो इस्तेमालु कंदा? मूंखे ॿुधायो, इलॉजिकल ॻाल्हि। त हाणे जेकॾहिं केरु कंहिंखे इस्तेमालु करे पियो, उहो भले बलोच आहिनि या भले केर बि आहिनि, उन्हनि खे केरु इस्तेमालु करे पियो, त उन्हनि खे मौक़ो कीअं ॾिनो 75-70 सालनि में? यार 70 सालनि में 1945 में जापान खे मुकमल तौर ते सम्झ त सफ़े हस्ती सां मिटायो कोन, उन्हनि बाक़ी सभु कुझु करे छॾियो आहे। बिल्कुलु तव्हांजी ॾिसो भला हुननि जी दुनिया, उहा ई सेम फंडिंग तव्हांखे मिली उन रीत 1960-70 में अमेरिका जी, जेका जापान खे मिली पई, सम्झो त, ठीकु आहे। जर्मनी खे हुननि फिटाए छॾियो, दुनिया जे तख़्ते तां जेको आहे मिटाइण जहिड़ो करे छॾियो। बर्लिन जूं चंद यूनिवर्सिटीज़ बचियूं हुयूं, हुननि किथे तरक़ी कई। त मसइलो इहो न आहे त तव्हां वटि जेका आहे न तरक़ी पॉसिबल न आहे 70 साल। हाणे तव्हां कुझु माण्हुनि खे छॾे ॾिनो आहे त तव्हांखे अलाह रोज़ी ॾींदो न। तव्हांजे घर जो जेको बि मुआशी ढांचो उहो असीं खणे था वञूं, बाक़ी तव्हां हाणे अलाह जा आसिरे। पोइ कॾहिं अलाह जे आसिरे वारा लठ खणंदा, ठीकु आहे, त भला असां ॾिसूं को पंहिंजो हथु पेर हणूं। इहो पूरी कहाणी आहे। होपफुली तव्हांखे अंडरस्टैंड थी वई हूंदी, त असांजा ॿुधंदड़ सम्झी सघंदा त मसइलो असुलु आहे। अच्छा हाफ़िज़, आख़िरी सवाल, टाइम पाण वटि तमामु घटि आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में टाइम पूरो थियण वारो आहे। सो तव्हांजे नज़र में, तव्हां पॉलिटिकल साइंस जा शागिर्द बि रहिया आहियो, हिन समूरे मामले खे सम्झो बि था। बलोचिस्तान जी जेका स्ट्रेटेजिक हिकिड़ी अहम लोकेशन आहे, जियो पॉलिटिकल हिकिड़ी अहमियत बि आहे। बहरहाल चीन जेका एॾी वॾी इन्वेस्टमेंट कई आहे ग्वादर पोर्ट ते या सीपेक जो जेको एॾो वॾो प्रोजेक्ट आहे, हुन में चीन कहिड़ो किरदारु अदा करे सघे थो बलोचिस्तान जे मसइले खे निबेरण में? मंसूर, इन ते तमामु घणियूं हिकिड़ो हाइपोथेटिकली कंस्पिरेसीज़ थ्योरीज़ पूरी दुनिया में गर्दिश कंदियूं। ख़ासि तौर ते असांजा जेके सिंधी नेशनलिस्ट पार्टी सां जेके जुड़ंदड़ जेके जज़्बाती दोस्त आहिनि, उहो राब्तो कंदा आहिनि ऐं पोइ उहा इन मुतलिक़ पुछंदा आहिनि त हाणे छा थो थी सघे, ठीकु आहे। ऐं पोइ उहो अज़्यूम कंदा आहिनि त चीन जेको आहे उहो या त टियाकड़ी कराईंदो, या त हुननि सां ॻाल्हियूं कंदो, या त इस्लामाबाद मां हथु कढंदो, ठीकु आहे। अहिड़ो कुझु न कुझु कंदो, ठीकु आहे। उहो हिकिड़ी अज़म्पशन मौजूदु आहे। आई डोंट थिंक सो। मूंखे नथो लॻे त तव्हां चीन जेको आहे अहिड़ो सभु कुझु कंदो, पोइ बलोचिस्तान सां ॻाल्हियूं कंदो या इस्लामाबाद खे चवंदो त ठीकु आहे, तव्हां जेकॾहिं मसइला हल नथा करे सघो त हाणे असां ॻाल्हियूं करियूं था, ठीकु आहे, या असां मामलनि खे ॾिसूं था अची करे बीजिंग में भला घुरायूं था या फोन कॉल करियूं था या डिस्कशन करियूं था। अहिड़ी किथे जी बि नौबत न आहे। अहिड़ी नौबत कॾहिं ही पाकिस्तान जी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उहा चाहींदी बि न। उहो स्पेस उहो चीन खे न ॾींदा फॉर देयर इन्वेस्टमेंट बि कुझु न। माना त हाणे स्टेक होल्डर जेकॾहिं हू न आहिनि त स्टेक होल्डर के ॿिया आहिनि, हुननि सां तव्हां ॻाल्हियूं करो, उन्हनि सां तव्हां मसइला वेही करे हल करियो।
त बाबा असांजी इन्वेस्टमेंट खे तव्हां जेको आहे उहो गुज़रण ॾियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त चीन जी इन्वेस्टमेंट सोल इन्वेस्टमेंट न आहे मंसूर, इन ॻाल्हि खे सम्झण जी थोरी कोशिशि आहे। चीन जी इन्वेस्टमेंट हितां जूं जेके पाकिस्तानी कंपनीज़ आहिनि, पाकिस्तानी जेके इंटरप्राइज़िस आहिनि, पाकिस्तानी जेके इलीट तबिके जा जेके माण्हू आहिनि, जेके मेनली कराची ऐं पंजाब सां जेके तालुक रखनि था, उन्हनि सां गॾु जॉइंट वेंचर्स, यानी पाण में गॾोगॾु अधो जे बुनियाद ते उन्हनि जूं हिते इन्वेस्टमेंट आहे। त हिकिड़ी त चीन जी इन्वेस्टमेंट ठीकु आहे। ॿियो जेको धुर आहे उन जी इन्वेस्टमेंट, हाणे ॾिसो ॿिए धुर खे हू हिकिड़ी ऑक्यूपाइड धुर सम्झनि था। दैट मीन्स के हू उन्हनि खे त नुक़सानु पहुचाईंदा या नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदा। जॾहिं उन्हनि खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदा, दैट मीन्स की चाइना जो नुक़सानु। त अहिड़ो कुझु बि थियण वारो न आहे। ही तज़ाद अञा पेचीदा थींदो ऐं इन में जॾहिं बि अञा जियोपॉलिटिकली तव्हां शयूं तब्दील थींदे ॾिसंदो त अञा बि इन में तव्हां वाज़े ॾिसंदो त ही बिल्कुलु माना चीन जी इन्वेस्टमेंट खे हर्ट करण जो या हर्ट थियण जो बि वॾा चांसिस हिन में मौजूदु आहिनि। ठीकु आहे हफ़ीज़, तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। तव्हां तमामु हिकिड़ो ज़बरदस्त तजियो कयो ऐं जेको तव्हांखे सम्झ में आयो, जेको आलमी मंज़रनामो आहे या जेका बलूचिस्तान जी सूरत हाल आहे ऐं जेका चीन जी पोज़ीशन आहे, उन ते तव्हां पंहिंजो मौक़िफ़ रखियो। उमेद आहे त दोस्तनि खे बलूचिस्तान जी ताज़ी जेका सूरत हाल आहे उन ते हीउ सेशन तमामु घणो पसंदि ईंदो ऐं दोस्तनि काफ़ी सारा राब्ता बि कया त तव्हां हिन ते हिकिड़ो सेशन कयो। सो तव्हां हिन ते ॾाढो तफ़सीली असांखे ॿुधायो त इहा सूरत हाल अञा वधीक पेचीदा थींदी ऐं मामला अञा वाज़े थी अञा वधीक खुली करे साम्हूं ईंदा, तॾहिं ई का हिकिड़ी दुरुस्त राय जोड़े सघिबी। सो सभिनी दोस्तनि जी महिरबानी। उमेद त तव्हांखे हीउ सेशन पसंदि ईंदो ऐं हिन सेशन खे वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं पंहिंजी राय खां आगाह कयो। सो सभिनी जी महिरबानी। थैंक यू हफ़ीज़। थैंक यू सो मच मंसूर, थैंक यू।